साईं गुलाम सर मल्ला साहब, एक्स डायरेक्टर हैदराबाद रीजन, साईं मैसर साहब, चेयरमैन बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन हैदराबाद, मौजूद मोहतरम असांजा रिटायर्ड थींदड़ जेके टीचर साहबान मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि, मिसाल आबद सोलंकी साहब, सीनियर साथी ज़मीर खान, इकबाल साहब ऐं मुंहिंजूं सिस्टर्स अदी फरज़ाना, अदी समीना ऐं साईं रोशन साहब ऐं साईं जामदी साहब ऐं उन सां गॾु तमामु त डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट्स, जनरल सेक्रेटरीज़, एजुकेशन जा अफसर साहबान, मुंहिंजूं सिस्टर्स ऐं भा सतुरानी ऐं ॿिया टीचर साहबान, अस्सलामु अलैकुम। हस्बी रवायत हैदराबाद गस्टा जी तरफ़ां तमामु हिकिड़ी बहितरीन फेयरवेल पार्टी पंहिंजे टीचर्स जे मान में, ऐं वाकई अॼु जिन जे मान में हीअ तकलीफ़ रखी वई आहे, मेजॉरिटी गस्टा जे मेन उथनि ते रहिया आहिनि डिस्ट्रिक्ट में, डिवीजन में, तो उन्हनि जो तमामु वॾो किरदारु आहे। नोटिफिकेशन प्रोसेस ते बेनिफिट मिलंदो ऐं हे बि थोरो जो साॻे रिटायर थी विया आहिनि या जेके पोइ रिटायर थिया आहिनि उन्हनि खे त 63.5 जे हिसाब सां उहो उन्हनि जी कम्यूटेशन ऐं मंथली पेंशन ॾियनि। तमामु पंहिंजो कयूं शेख भाई और उसकी तमाम तर टीम, डिस्ट्रिक्ट के जनरल सेक्रेटरी मुनीर हालेपोटो और तमाम तर तालका प्रेसिडेंट्स, जनरल सेक्रेटरीज, सबको मुबारकबाद देता हूँ। तो उन्होंने मामून चौहान की लीडरशिप में बड़ी अच्छी है कि और भी तकरीब आज सजा ली और गुड मैसेज दिया कि जो टीचर्स, जो अफसर अपनी डिपार्टमेंट के अंदर खिदमत करते हैं तो उनकी रुखसती भी अच्छे अंदाज से होनी चाहिए और वो हो रही है। तो मेरे दोस्तों, यहाँ एक दोस्त ने शायरी पेश की तो वो थी प्रोटेस्ट के हवाले से, तो आज बड़ा मजबूर है, थोड़ी सी बातें ज़रूर होंगी क्योंकि मैंने तो पहले ही सोशल मीडिया के तौर पे या इलेक्ट्रॉनिक मीडिया पे तो मैंने वो सारी बातें तो आलम आशना है, कोई लिखी छुपी बात कोई भी नहीं है। असांजी जेका तहरीक हली वाली पेंशन जा जेके रिफॉर्म जे नाले ते नोटिफिकेशन हो, उहे तव्हांजा पेंशन जा नोटिफिकेशन रुकियल आहिनि ऐं अप्रैल से जेको बि दोस्त रिटायर हाणे थी रहियो आहे उनखे कंहिं बि क़िस्म जो कम्यूटेशन या पेंशन, मंथली पेंशन में को लास कोन्हे, को कट कोन्हे। वो प्रीवियस पोजीशन में जेको रेशो 63 हो उहो खणे। असांजी कोशिशि आहे त अपेक्स वर्ड खे हटाए इहो कंहिं सिले बि पुॼाण थी वञे, फॉर एवर थी वञे। थी सघे थो जॾहिं मौजूदु चीफ मिनिस्टर न हुजे, मुराद अली शाह साहब चीफ सेक्रेटरी न हुजे, मां सी जो चेयरमैन न हुजां, सेक्रेटरी फाइनेंस न हुजे, वरी को डिक्टेटर अची वञे हिन सूबे जे अंदरि त असां मां नथो सम्झां इहे नोटिफिकेशन हाणे वरी कंहिंजे रुख में ईंदियूं न। इहे 3 नोटिफिकेशन आहिनि जेके अपेक्स थियल आहिनि। फर्स्ट आहे 31/7/2025 ते जेका तव्हांजी पेंशन जो रेशो माइनस कयो वियो आहे 63 मां 15%। ॿियो नोटिफिकेशन आहे 6 अगस्त 2025 ते फैमिली पेंशन जा जेके क्लासिस आहिनि उन में तरमीम कई वई आहे। ऐं टियों नोटिफिकेशन आहे वॉलंटरी जेके करे जेको मुलाज़िम रिटायर थो करे वो 18 अगस्त जो। इहे 3 अपेक्स आहिनि, सिर्फ़ 3। उनजे करे मां वाज़ह तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त कुझु नेगेटिव माण्हू असांजे सिर्फ़ु हुन में मासूम ने कुझु ग़लति ख़बरूं हलाए था रहनि, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। फैमिली पेंशन जे क्लासिस में ॾिसो इहो एक्ट पास थियल आहे नोटिफिकेशन, तव्हां सभु पढ़िया लिखिया तमामु ॻाल्हि माण्हू गवर्नमेंट जी जेका बि शइ को एक्ट चेंज थींदो उनजो एप्रोप्रिएट फॉर्म हूंदो, उहो उन रूल में तरमीम कंदो, उन कानून में तरमीम कंदो। फैमिली पेंशन वॉलंटरी रिटायर इन जे में बि इन ते गवर्नमेंट ॻाल्हायो असां कोन्हे, बाक़ी 31/7 वारे नोटिफिकेशन में कंहिं क़िस्म जो को ख़लाफ़ कोन्हे को। ऐं इंशाअल्लाह ताला ही सूबो फेडरल गवर्नमेंट ऐं पंजाब गवर्नमेंट उते पेंशन जा न्यू नोटिफिकेशन इम्प्लीमेंट आहिनि, पेंशन रिफॉर्म्स जा। तव्हां असांजी ताक़त अलाह साईं जी महिरबानी सां पाण उन्हनि खे रोकाए वेंदो हिन सूबे जे अंदरि। ऐं उन
बेंगलोर फंड, ये जो दो हैं, ये 6 अक्टूबर में जो कैबिनेट ने अप्रूवल दे दिए, ग्रुप इंश्योरेंस बेंगलोर फंड अप्रूव है। पहले भी मैंने कहा है, लेकिन कैबिनेट ने डायरेक्शन दिए हैं सीएस और फाइनेंस सेक्रेटरी को कि मैकेनिज्म बना के कैबिनेट में पेश करें। वो पीरियड था 30 डेज, लेकिन ये 60 डेज हो गए। तो हम मुस्लिम सब जो लीडरशिप में सिर्फ अशरफ अस्करी लोग और भी लीडर मेरे साथ 8 लीडर इन टास्क कमेटी के, और मैंने सिंगल वन कभी भी चीफ सेक्रेटरी से कोई मीटिंग नहीं की है, न कोई फाइनेंस सेक्रेटरी से मीटिंग की है। अगर कोई भी सी के 4 तालिबान पे मीटिंग हुई है तो तमाम का लीडर मेरे साथ है, अकेला मैं कभी भी नहीं गया। तो वो उसका मैकेनिज्म तकरीबन वो फाइनल हो गया है। अब फाइनेंस सेक्रेटरी आज कैबिनेट है तो वो संजय केजरीवाल से बाहर गया था, वापस आ गया। ब्रीफिंग के ग्रुप इंश्योरेंस पे उसको देगी और डीआरए की जो फिगर है वो भी उसको बतानी है। मेरे दोस्तों, डीआरए में कोई रुकावट नहीं थी। 28 अक्टूबर को गवर्नमेंट ने जो कमेटी बनी हुई थी उसने प्रिंसिपल एग्री किया था, लेकिन जो थोड़ी पोजीशन गड़बड़ में थी वो यो रेशियो वो कमेटी पीछे तो भाई 5% तव्हां खे ॾियूं, मूं रिफ्यूज़ कयो। कमेटी पीछे त डिफरेंशियल अलाउंस सिंध जे मुलाज़िमनि खे मिली चुको आहे, तंहिंजे करे डीआरए तव्हां डिमांड न कयो। वाकई जेकॾहिं सिंध में डिफरेंशियल अलाउंस हो त पंजाब वटि स्पेशल अलाउंस हो, ऐं फेडरल गवर्नमेंट में डीआरए डिस्पेरिटी रिडक्शन अलाउंस 2 नाला रखियल आहिनि, पर असां वटि सरेंडर न कयो। मूं चयो कमेटी खे तव्हां सिर्फ़ु येस कयो त तव्हां डीआरए सिंध हुकूमत ॾींदी, रेशियो कैबिनेट ते। हिते कुझु रिटायर्ड दोस्त वेठा आहिनि, ज़मीर खान असांजो तमामु सीनियर साथी आहे, ॿियूं उन सिस्टर्स कुझु रिटायर्ड मूंखे हिते चई वियूं। मां गुज़ारिश इहा कंदुमि त ग्रुप इंश्योरेंस ऐं बेंगलोर फंड 1967 जो एक्ट आहे ऐं ग्रुप इंश्योरेंस 1979-80 जो एक्ट आहे, जंहिंमें गवर्नमेंट खे तरमीम करे ऐं पेश करिणो आहे त हिन जी पेमेंट तव्हां कीअं कंदव। असां चऊं था 1980 खां पोइ जेके बि रिटायर्ड सिंध जा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे ग्रुप इंश्योरेंस बेंगलोर फंड मिलणु खपे। पैसो उन्हनि जो जेके ज़िंदा आहिनि ऐं पैसो उन्हनि जो कटिजी उन जे अकाउंट में आयो। ग्रुप इंश्योरेंस ऐं बेंगलोर फंड 1967 जे एक्ट ते आहे ऐं ग्रुप इंश्योरेंस 1979-80 जो एक्ट आहे। 45-46 साल इहो पोइ हलो ऐं हो त तक़रीबन को 55 साल थी वियो। प्रिंसिपल एग्रीड कैबिनेट कयो, सीएस ऐं फाइनेंस सेक्रेटरी जे डायरेक्शन ते जो मैकेनिज्म ठाहियो। तव्हां सभु पढ़िया लिखिया माण्हू सम्झो था त ग्रुप इंश्योरेंस जो अमाउंट तव्हां असां सभई जेके नौकरी कयूं था उन्हनि जे डिडक्शन थिए थी हिकिड़े पूल में पैसा आहिनि। पोइ जेको मुलाज़िम एक्सपायर थी थो वञे, जंहिंजी डेथ थी वञे त उनखे पेमेंट ते उन मां थिए थी पूल जे पैसनि मां। हाणे मैकेनिज़म इहो ठाहियो अथनि त जेकॾहिं इहे सभु पैसा मां रिटायर थींदुमि, मां खणंदुमि, मला साहब रिटायर थियो पंहिंजा खणी ईंदो, जेके दोस्त रिटायर थींदा त पोइ जेकॾहिं ड्यूरिंग सर्विस एक्सपायर थींदो उनजे लाइ गवर्नमेंट को फंड रखंदी, गवर्नमेंट को ॿियो अकाउंट खोलींदी, उनजो तरीक़ेकार छा थींदो। ऐं बेंगलोर फंड जो पैसो बि ईअं आहे, बेंगलोर फंड जे अकाउंट में 23 अरब रुपया सिंध गवर्नमेंट वटि पिया आहिनि, जेके तव्हां असांजा पैसा 46,000 माण्हू एक्सपायर जेके डेथ करे विया आहिनि उन्हनि जी फैमिली 46,000 सिंध गवर्नमेंट रखो ॾिनी, उन्हनि खे पैसा मिलनि था मंथली। हाणे उन्हनि जो तरीक़ेकार छा थींदो जेकॾहिं असां सभु पैसा खणंदासीं, उनमें कंहिं क़िस्म जो को ख़लफ़शात कोन्हे को ऐं डिले थियो आहे। ऐं चीफ सेक्रेटरी असां सां 28 नवंबर ते चयो हो त 15 ॾींहं घर ॾियो, सिर्फ़ु 15 ॾींहं फाइनेंस वारा कंप्लीट करे ऐं पेश कंदा। हाणे त हर 15 ॾींहं कैबिनेट आहे, पर सिंध गवर्नमेंट खे ख़बर आहे जेकॾहिं असां सां मां नथो सम्झां, पर जेकॾहिं सिंध गवर्नमेंट में कंहिंजे ज़हन का वेसागाती करण जी का सोच आहे त पाण हुनखे फेस अॻे बि कयो आहे, हाणे बि कंदासीं, पोइ हिते कॾहिं बि न हटंदासीं। तव्हांजी लीडरशिप मां हींअर तकड़ इन लाइ कई आहे त बाबा सी जी लीडरशिप जी मीटिंग आहे हैदराबाद में, उते वञिणो आहे, जंहिंजे करे मां जल्दी कई आहे।
असां जेके भगवान तव्हां इलेक्ट किया आहे असां ॾिसंदासीं त गवर्नमेंट किथे किथे जेकॾहिं वेसा गति करण जो सोचे थी त फिल फोर असां तव्हां अॻे रोड ते अची वेंदासीं प्रेस कॉन्फ्रेंस थींदी असां कंहिं क़िस्म जी का रिआयत न कंदासीं ॾिसो पेंशन नोटिफिकेशन तव्हांजा रुकल आहिनि ग्रुप इंश्योरेंस बेंगलोर फंड कैबिनेट जो अप्रूव आहे मैकेनिज्म घणा ॾींहं कंदा महीनो ॿ महीना केतिरी डिले कंदा बाक़ी DRA तव्हांखे कैबिनेट ॾींदी मसइलनि चइनि ते तारीख़ को पंजो छहो मसइलो ॿियो को इन्हनि कंहिं क़िस्म जो इंक्लूड कोन हो ऐं असां कंहिं बि क़िस्म जी का बि तव्हांजी लीडरशिप सुस्ती न कई आहे इंशाअल्लाह ताला जीअं नोटिफिकेशन रुकिया ॿिया मामला बि ईअं वठी सभु सुरखुरू थींदासीं तव्हां सभिनी वॾी महिरबानी थैंक यू मां जेके भी मुंतज़मीन मैं उसको मुबारकबाद देता हूँ तो उन्होंने बहुत अगर स्टेक होल्डर्स जो हमारी सिस्टर एसोसिएशन है उनकी लीडरशिप भी यहाँ मौजूद है हमारे अफसरान भी इधर मौजूद है इंक्लूडिंग बोर्ड के चेयरमैन भी इस तकरीब में